अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहू व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। अरबी अर्श खां वियो मथे मेहमान रब जो थियो मथे यकोन पोतो बियो मथे बलगल उला बिकमालिही। दिल जी दुआ मंजूर थी दुनिया ता ज़ुल्मत दूर थी। वो मुल्क सारो नूर थी कशफ़त दुजा बिजमालिही। औसाफ़ उन जी जो बयान कहिड़ो करे आज ज़ुबान। मालिक वजे जो मदह खान हसनत जमी ख़िसालिही। साईं इदरीस जी सबखे सदा आबा अदब हिय इल्तिजा।
सुबह मसा सल्लू अलैहि व आलिही सल्लल्लाहु अलैका या घणी जमात माशाअल्लाह मिली पढ़ो तो साईं राजी थी पवन करम फरमाइन सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मोहतरमुल मकाम इज्जत एहतराम जे काबिल प्यारा मुसलमान सुन्नी भाइरो, अल्लाह ताला पंहिंजे फज़ल ऐं करम सां अॼोके हिन रूहानी जलसे में हिन फ़कीर खे ऐं अवां प्यारी जमात खे अचण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे। जन जन दोस्तनि हिन प्रोग्राम खे सजायो आहे। अल्लाह साईं उन्हनि जे रिज़्क़नि में, रोज़नि में, बच्चनि में, मालनि में, उम्र में, औलाद में, इज़्ज़त में बरकतूं अता फरमाए। कुरान करीम मां जेका आयत पढ़ी आहे उनमें अल्लाह ताला नबी करीम जे हिक मौजज़े खे बयान फरमायो आहे। खिलाफ अकुल ऐं खिलाफ आदत कम जेकॾहिं नबीअ खां ज़ाहिर थिए त उनखे चइबो मौजज़ो। खिलाफ आदत कीअं या खिलाफ अकुल कीअं? सिज लही वञे अकुल त ईअं थो चवे त वरी मोटी कोन ईंदो, पर अकुल खे टोड़े करे सिज मोटी अचे ऐं अहिड़ो कम जंहिं इंसान जे हथ ते ज़ाहिर थिए, जेकॾहिं नबी जे हथ ते ज़ाहिर थिए त उनखे चइबो मौजज़ो। ऐं जेकॾहिं नबीअ जे हथ ते ज़ाहिर थिए पर अञा नबीअ नबूवत जो ऐलान कयो कोन्हे, इज़हार नबूवत खां पहिरियां नबी जे हथ ते को कम खिलाफ अकुल ज़ाहिर थिए त उनखे चइबो इरहास। ऐं जेकॾहिं अल्लाह जे के कामिल वली जे हथ ते ज़ाहिर थिए उनखे चइबो करामत। ऐं जेकॾहिं मस्तूरुल हाल आहे उन जी कैफ़ियत ख़बर कान्हे त अलाए वली आहे अलाए न आहे, पर मोमिन सालिह आहे, उन जे हथ ते ज़ाहिर थिए त उनखे चइबो मऊनत। ऐं जेकॾहिं काफ़िर जे हथ ते ज़ाहिर थिए जीअं क़यामत जे कुर्ब में दज्जाल ईंदो ऐं मुख़्तलिफ़ करतब ॾेखारींदो, इनखे छा चइबो इस्तदराज। काफ़िर जे हथ ते ज़ाहिर थिए जीअं उहो चाहे त थिए, चाहे त मींहुं वसे त मींहुं वसे, चाहे त आसमान खां पत्थर वसन त पत्थर वसन, अकुल त गुम वञे पर काफ़िर जे हथ ते ज़ाहिर थिए, इनखे चइबो इस्तदराज। ऐं ॿियो हूंदो आहे इहानत। इहानत माना काफ़िर चाहे त मींहुं वसे पर उबतड़ थी पवे, मींहं जे बदिरां पत्थर वसी पवन, बाह वसी पवे, इनखे चइबो आहे इहानत। अहान युहीन इहानतनि जी माना आहे बेइज़्ज़तो करण। अल्लाह काफ़िरनि खे बेइज़्ज़तो कॾहिं कॾहिं खिलाफ अकुल कमनि जे ज़रिए कंदो आहे। मुंहिंजा सुहिणा मुस्लमानो, मौजज़ो नबी जे हथ ते थींदो जेके अकुल न मञे। तुंहिंजे मुंहिंजे नबी जे हथ ते कई मौजज़ा ज़ाहिर थिया, बल्कि उलमा त ईअं लिखियो त हुज़ूर जी ज़ात सरापा मौजज़ो आहे। वारनि मुबारकनि खां वठी करे पेरनि मुबारकनि ताईं संदुन जिस्म जो हिकु हिकु हिस्सो मौजज़ो आहे। सुभान अल्लाह चओ न चओ पर वरी समझो, जे दिल चए मुंहिंजो त शान कोन थो हले, जंहिंजो हले थो उन्हनि खे ॾिसी जे अव्हां जे वात मुबारक मां सुभान अल्लाह निकिरे त भली शइ आहे। ॾाढा दिलि खोली चओ सुभान अल्लाह।
असांजे नबी जे हथ ते कई मोजज़ा ज़ाहिर थिया, बल्कि इमाम बूसीरी कसीदे बुर्दे वारे त चयो त ॿियनि नबियनि खे बि जेके मोजज़ा मिलिया ज़ाहिर में त नबियनि जे हथ ते आहे, पर हक़ीक़त में इहो फैज़ बे मदीने जे साईं जो आहे। छा फरमाई पंहिंजे कसीदे में? फरमाए थो वकुल्लु आयिन आतर रुसुलुल किरामु बिहा। हर निशानी जेको नबी खणी आया, फरमाए थो वकुल्लु आयिन आतर रुसुलुल किरामु बिहा फइन्नमा तसलत मिन नूरिही बिहिम। इहो फैज़ बि नबी से जो ता चंदो से असी मिठा खान जो ख़बर के सके समझ में कोन थो अचे नबी जे हथ ते ज़ाहिर थियो नबी से जो कीअं। इमाम बूसीरी चयो त पोइ हुन जो मिसाल ईअं जे तारा रात जो तव्हांजे ॻोठ में निकिरंदा आहिनि, चमकंदा आहिनि। साइंस जी भी तहकीकात या तारन जी पंहिंजी रोशनी कान्हे, बल्कि सिज अॻिते वञे थो, सिज जा किरण तारन ते था पवन, उन सिज जी रोशनी ते तारा चमकनि था। उलमा था चवनि त ॿियनि नबियनि खे बि फैज़ जेको मिलियो इहो ईअं जे ॿिया नबी तारा आहिनि, सुहिणो नबी सिज आहे। सुभान अल्लाह। जेतो फइन्नहु शम्सु फदलिन हुम कवाकिबुहा फइन्नहु शम्सु फदलिन हुम कवाकिबुहा युज़हिरन अनवारहा लिन्नासि फी ज़ुल्मी। हिकिड़े दफ़े मुंहिंजा महबूब सरकार मदीना जंगल में सहरा में पिया वञनि, सरकार जे चेहरे ते हिकिड़े बदबूअ जी बहराड़ी वारे जी जंहिंखे अरबी में आराबी चइबो, उन जी नज़र पई। चेहरो जो ॾिठई तुझे मुंहिंजे नबी जो चेहरो बि चेहरो हसीन चेहरो दिलदार जो आ, सरदार जो आ, मनठार जो आ, अड़ियन जो आधार जो आ, नबियन जो पगदार जो आ, मिस्कीनन जो गमखार जो आ। चेहरे ते नजर पई बदबू बहराड़ी जो हिकिड़ी गोह के शिकार कयो पियो अचे। उलमा लिखनि था गोह जंगल में थींदी आ, 700 साल गोह जी उम्र हूंदी आ, हिकु ॾंद गोह खे हूंदो आ। गोह पंहिंजी सॼी ज़िंदगीअ में पाणी कान पीअंदी आ, खाधो खाईंदी आहे, पाणी न पीअंदी आ। 40 ॾींहंनि खां बाद में उन गोह जे पेटा हिकिड़ो पेशाब जो कतरो निकिरंदो आ। अरब जा माण्हू वॾे शौक़ सां उन गोह जो शिकार कंदा आहिनि। गोह खे मारे खयो पियो अचे। जॾहिं मदीने जे मीर जे पाक चेहरे मुबारक ते नज़र पई आ, पुछे थो ही केरु आ? सुहिणे नबी जे सहाबनि चयो असांजो सरदार मदीने जो साईं आ, खुदा जो नबी आ। उन बदबूअ खे चिड़ अची वई, गलत लफ्ज़ इस्तेमाल कई। मां उहे लफ्ज़ मस्जिद शरीफ में साईं जे शान जे करे चई नथो सघां। चए पियो त मां इन नबी ते तॾहिं ईमान आणींदुसि जॾहिं हीअ मुआरी मुअल गोह उनखे मञे। सहाबन जे अर्ज़ कयो हबीब हीअं पियो थो चवे तुझे मुंहिंजे नबी पर किथे बदबू वेठो आ। मुंहिंजा हबीब उन जे मथां अचे फरमाईंदा ओ गोह तोखे ॿुधा त सही पैदा कंहिं कयो आहे। सुभान अल्लाह। मिठा खान जो के वारो सरकार जे नौकरनि खे वॾी ताक़त आहे। अल्लामा रूमी मसनवी में तो चवे फरमाए तो गुफ्तगू गुफ्ताए अल्लाह बुवद गरजे अज़ हल्कू में
अब्दुल्ला बुवद वली जो गुफ्तो अल्लाह जो ज़ाहिर में तो वली जे निड़ी मान करे हकीकत में खुदा जो चेथो औलियारो हसत कुदरत अज इला तीर जुस्त है बाज गर्दा नदजरा साइफर अरबी में गोह खेचे वो दब फरमायो या दब मन खलकक के तोखे पैदा कयो मोल गोह पे चवी मुखे उन पैदा कयो आ जे आसमान जमीन पैदा कया हाय और रब मुखे पैदा कयो जे आसमान पैदा कया जे जमीन पैदा कयो साईं फरमाए तुम मन अन मुखे सुञाणी थी मां केर हाँ सही मां त छा कायनात जो ज़र्रो ज़र्रो तो हबीब के सुञाणे थो मां केर आहियां जो तहां के न सुञाणा खातमुन नबियीन आहियो रहमतुल लिल आलमीन आहियो बहराड़ी वारो बतू अखिन में लुड़क जो दिल बर कलमो पढ़ा मुसलमान थिया ईमान आया सजी जिंदगी तुझी गुलाम थी गुजारी तुम अल्लाह ताला मुझे महबूब जे हथ दे कई मोजज़ा ज़ाहिर कया हिन आयत में रब करीम रसूलुल्लाह जे मेराज वारे मोजज़े के बयान फरमायो फरमाए तु सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान पाक रब जी ज़ात वहाँ भी कोन मनीदा न बाकी हिक को सुनी तो चवे तो नबी करीम ख्वाब में न जिस्म रूह सा गड अल्लाह जो दीदार करे मोटी आयो हाणे फेसबुक दे दे ने वारी मोबाइल में पावर खत्म थियो न त मां ता के देखारिया तो मिस्र में भी देखायो पियो थे उते वडा वडा जलसा रखया तन जी हिते सिंध में था चल मेराज शरीफ जा सुभान अल्लाह अरबी में उन जा नाला अल इसरा वल मेराज ये महफिल रखन था मजलिसुल इसरा वल मेराज मानो जनन अबा हे तहां जी पाकिस्तान वारन जी हे हिंदुस्तान वारन जी हे तहां जी बिदअत मां जो असा जी बिदअत काने का हे मोहम्मद जे हिक हिक नौकर जेके सिर्फ मिठा खान जोखे में ले कायनात जे जर्रे जर्रे ते जिथे रसूलुल्लाह जा गुलाम रहन था ओए सब रसूलुल्लाह जे मेराज के मलाए बेकारी था बटे जे मौसमी डेरे रथिया उता एतरा मुतबर आयो तहां के केरी खबर त नबी करीम जो शान चाहे अल्लाह ताला फरमाए मुजी जात पाक जे पंजे बाने के रात जो शेर करायो असरा युसरी इसरान फव मुसरन व उसरी युसरा इसरान फज़ाक मुसरन लम युसरी ला युसरी ला युसरा ला युसरी ला युसरा ला युसरियन ला युसरियन ला युसरियन ला युसरियन अल अम्रु मिन्हु अस्रि लितुसरा युसरी युसरा वन्नयु अनु ला तुसरी ला तुसरा ला युसरी ला युसरा अज़र्फ मिन्हु मुसरन मुसरयान मुसरयातुन इल मुसरफ जे लिहाज आयो सरफ सगीरा इसरा जी माना है रात जो शेर कराए अल्लाह ताला फरमाए पाका रब जी ज़ात जे पंजे खास बाने मिठे मोहम्मद के रात जो शेर करायो वरी अग्या ची लैलन रात हाणे मां हिते अचे चवा बाबा मां रात मिठा खान जोखे जे गोठ वियोस वरी चवा रात ता चंदो सही पहरिया जो रात चई वरी रात छाला चई इहो त तकरार हिकड़ी गाल के वरी वरी चवण
डबल चवण कुरान त ऐब खां पाका तकरार खां पाका रब पहिरियों जॾहिं चयो त रात जो सैर कराई वरी छा जे लाजी रात उलमा फरमान जो अगराज़े बलागी इल्मुल बलागत में ही आ रब पहिरियां ईअं कोन चयो सॼी रात में अध रात में मुनी रात में अॻियां लैल नाणे फरमाई त रात सॼीअ में न एतिरो त रात जो थोरो हिस्सो हो जो दिलबर नबी मेराज माणे मोटी आया संदन बिस्तरो भी गरम हो त संदन दरवाजे जो कड़ो मुबारक भी लुडी रहियो हुयो। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत। पाका अल्लाह जी ज़ात जे पंहिंजे बाने खे रात जे थोरे हिस्से में सैर करायो किथां खां वठी मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा ताईं उहा मस्जिद अक्सा जे चौधारी असां बरकतूं रखियूं उलमा फरमान था बरकतूं कहिड़ियूं मदीने शरीफ जे शहर में हाणे फ्लैटूं खोलियूं अथनि दुआ कयो त सस्ताई विकनि त आशिक फौजुनि जूं फौजूं वञी मदीने पुॼनि दिल थी जे हिकिड़ो शेर बि तव्हांखे ॿुधायां छा तुझन हकीमन ॾे न तबीबन ॾे पहुचायो पाक मदीने में बीमार चाक न थी दुसहित माथी दुस चाक मदीने में मां उस परे टंडे जाम बेर जे करे थी विया भज भजा वरी अॼु अचे थो को बिलाल साहब अलाए छा उहो वजे पियो रुस्तन रोडन ते रश हुई अचे हाज़िर थियायूं थोरो सवेर अचूं त कुझु तव्हांजे ॻोठ खे खड़कायूं ऐं सुहिणे नबी जो शान अर्ज़ु कयूं न हकीमन ॾे न तबीबन ॾे पहुचायो पाक मदीने में साईं बीमार चा कुल थी दुसहित माथी दुस चाक मदीने में छो देर कयो था दम निकरण खां अवल दीदार कराए अचो चोसी त बीमारी कोन पर रूहानी बीमारी हूंदी अंदर मता बीमार तसव्वुर करे चो छो देर कयो था दम निकरण खां अवल दीदार कराए अचो रब जो नालो थव रहायो हली हिकिड़ो ई कलाक मदीने में हथ मथे खणजा जवान जा बच्चा बीमार चा कुल थी दुसहित माथी दुस चाक मदीने में असांजो हिकिड़ो आलम वियो मदीने जो त असांजा सुन्नी आलम वेंदा आहिनि न पोइ अदब में कंध झुकियल हूंदो सरकार जी ॾियारी जी साम्हूं जे बीठो हिकिड़ो मौलवी आयो मां त फाड़ू छा थो करी तूं हिते जी त अतबर्रक बिरसूलिल्लाह मां साईं सां बरकत हासिल थो कयां लैसत फी रसूलिल्लाह बरकह नबी करीम में बरकत आ छा तव्हां जो ॻोठ सुन जो आहे अलाह तव्हांखे सिम खां गिग खां सभिनि खां बचाए आमीन पंहिंजे नस्लनि खे ॿुधायो बच्चे बच्चे खे ॿुधायो तई को भीलन मेघवारनि जा बच्चा थोरियो तव्हां त आशिकनि जा सुन्ननि जा जेके हज़ारे साल खां मोहम्मद जा नौकर आहिनि जंहिंजे दिलनि में रसूलुल्लाह जो भी इश्क आहे त रसूलुल्लाह जे सहाबन अहल बैत अतहारनि जी भी मोहब्बत शामिल आहे अल्लाह
कल मोबाइल जो दौर निकतो आ ता सही मुफ्ती साहब बैठो ता जे गोठ जो आलम ता उन का पुछो त छा सही हर मानू के तफसीर करण जो हक है छा जेको मानू जे मोबाइल ते वीडियो ठाए तफसीर पे कुरान जा करे कुरान करीम जे तफसीर पढ़ाने जे लाभ शर्त है उन के उलूम कुरान ते इल्म सर्फ ते इल्म नहव ते इल्म मानी ते इल्म बयान ते इल्म बदी ते इल्म फिक्र ते कई इल्मन उन इल्मन ते उनके उबूर हुए बाद में छो त कुरान को सिंधी या पंजाब की उर्दू में कौन लथो आ कुरान अरबी में लथो आ ऐ कुरान के समझन तवे समझन जंजे दिलन में मिठे मोहम्मद जो इश्क रसूलुल्लाह जो प्यार पंहिंजे नस्लनि खे बचायो मोबाइल ते पोइ ईसाई अची वे असीं ईसाईनि खे मञींदासीं मोबाइल ते शियो अची वे असीं शियनि खे मञींदासीं मोबाइल ते वहाबी अची वे असीं वहाबी खे मञींदासीं असीं चवंदासीं अहिड़नि खे न मदीने में पियो चवे तूं बरकतूं वठी जा किथे लिखियल आहे तीं क़ुरान जी आयत आहे सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दी लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़्सा अल्लज़ी बारकना हौलहु अल्लाह तो जे असां मस्जिद अक़्सा जी चौधारी बरकतूं रखियूं अख़बिरनी मा हियल बरकत मुखे बुधा या बरकत केड़ी आ चेसे मस्जिद अक़्सा जी चौधारी हदायक बाग हा बनियूं वगैरह वगैरह मा जो ए त ज़ाहिरी बरकतूं हुयूं अज मां तो के छड़ींदुस कोन हल मुसाकिर मदीने जे लाइब्रेरी में अंदर वठी आयो सांस किताब अल्लामा फखरुद्दीन राज़ी जो तफसीर लाथो सी उन फखरुद्दीन लिखो त खुदा चे पियो त मस्जिद अक़्सा जे चौधारी बरकतूं हल ए बरकतूं बियूं कोन हुयूं ए बरकतूं नबियन जो मज़ारूं हूं जन खे खुदा बरकत पियो चवे मिठा खान जो के वारो जे नबियन जो मज़ारूं बरकत हल त नबियन जे सरदार मदीने जे मीर जी मज़ार बरकत आहे या ना है रसूलुल्लाह जी मज़ार बरकत अहले सुन्नत काहिबे पार असहाबे रसूल हाणे नौजवान उन लाड़काने जी भर में हिकिड़ो शियो उन वरी साहबन ते लानतू कयो जॾहिं पादर लगस त वरी गिरमो कोन कजो तव्हां में भला इल्म कोन्हे न वरी जेके इल्म हूंदो त क़ुरान ॻाल्हाईंदो हदीस ॻाल्हाईंदो दलील ॾींदो छा चवंदासीं साहबन हीअं कयो मां इन जे करे चवां थो तव्हांखे थोरो ज़हन में बिहारियो मां जो कहिड़े किताब में लिखियल आहे साईं फलाणी तारीख़ में लिखियल आहे तव्हां मां अकुलमंद आहियो मां त कई तकरीर में चवंदो आहियां तव्हां अकुलमंद आहियो मूंखे हिकिड़ी शइ जो जवाबु ॾिजो हिकिड़े पासे तारीख़ आहे हिकिड़े पासे क़ुरान आहे क़ुरान कंहिंजो कलाम आहे अलाह जो अलाह खे अॼु जो न सुभाणे जो न अज़ली अबदी क़यामत ताईं जेके शयूं पर क़यामत जी वञा हद आहे अज़ली अबदी शयुनि जो इल्म आहे मूंखे तई ॿुधायो छा ख़ुदा खे ख़बर कोन्हे त साहबी ख़राब थी वेंदा पोइ अलाह चवे हा न त साहबी सुठा कोन्हे क़ुरान पियो चवे सुठा भला तारीख़ थी जे सुठा कोन्हे त पोइ तारीख़ इंसान जे कलाम खे मञूं या अलाह जे कलाम खे मञूं तारीख़ खे उछलाबो तारीख़ खे मञबो तॾहिं जॾहिं मुआफ़क़त रखे उसूल शासी उसूल फिक़्ह जो पहिरियों किताब आहे उन में पहिरियों बस ख़ास जो आहे उन में आहे त जेकॾहिं क़ुरान जे मुक़ाबले में हदीस अची वञे कुरान के मुकाबले में क्यास अची वनी फ़इन क़ाबलहु ख़बरुल वाहिद अविल क़ियास फ़इन अमकनल जमउ बैनहुमा बिदून तग़यीर हुक्मिल किताब युमल बिहिमा व इल्ला युमल बिल किताब व युतरकु मा युक़ाबिलहु शरई मसलो आहे जे कुरान जी आयत हिकड़ी से चवे हदीस बी से चवे कोशिश कबी त बिनी के मिलायूं अमल थी सके पर जे अमल मुमकिन ना है त कुरान ते अमल कबो हदीस जो दर्जो पोआ तुझी तारीख न को कुरान जे मुकाबले में न को हदीस जे मुकाबले में न को इजमाए उम्मत जे मुकाबले में न को क्यासी करे सके थो न ते मालूम थियो त मोहम्मद करीम जो एक एक सहाबी आदिल ऐ सुन्नन जो मदीने जे मीर जे एक एक सहाबी सा प्यारा जो एक एक सहाबी सा जो प्यार भंगोड़न के मनींदे
भंग जेके पिन जिनके कुरान जी ख़बर ही करे। तू आलम तुझे गोठ में वेठा आहिनि, तुझे गोठ में आलम आहिनि, तुझे आस पास में आलम आहिनि। ए आलम आलमन जा शागिर्द आहिनि। इन्हनि जे फेल खे निहार, सहाबा सां बि मोहब्बत, आल बेतन सां बि मोहब्बत। रबियो जे उहा मस्जिद अक्सा जंहिंजी जोदारी असां बरकतूं रखियूं। छा जे करे मुंहिंजे रब करीम पंहिंजे महबूब खे मेराज करायो। अल्लाह फरमाए महबूब तां त असां तोखे पंहिंजूं निशानूं ॾेखारियूं। बेशक रब समीआ बसीरा मुख़्तसर टेम में ॿुधी वठो। मथां निमाज़ जो टेम 10 नबवी साल सरकारे मदीना पंहिंजे माइटाणी हज़रत बीबी उम्मे हानी जे घर में आराम फरमाए। मुझे महबूब दीन जी जो तबलीग कई, दीन जी जो खिदमत कई, रात ॾींहुं पैगाम पहुचायो। काफिर मञीन न पिया। मुझे मुस्तफ़ा के तकलीफ़ूं ॾिनो। कॾहिं पुठी मुबारक ते पत्थर पिया वसाइन, कॾहिं पाक जिस्म ते ओझरियूं पिया सटीन। अॼोके दौर में मोमिन पक्की पकाई मानी खाधी आ। के मोमिन के पत्थर त कोन लगा, के मोमिन ते ओझरी त कोन पई आ। वाह मुंहिंजा हबीब तुझी दीन जे लाइ खिदमत ऐं तबलीग मुझे महबूब के दुख पोतल आ। अल्लाह ताला फरमाए जिब्रील अॼु 27 रजब जी रात रहमत जी बरसात अचण वारी हुजूर जी ज़ात सलात जी मिठी मिठी लात। वञ मुझे हबीब के वठी आ, दिल में दुख अथस पंहिंजा दीदार कराए, मुस्तफ़ा जे दुखन खे ख़त्म करे छॾियां। मुझे महबूब के वठी आ। सही बुखारी शरीफ में हज़रत जिब्रील पे त मां दरवाज़े खे न मथां छत चीरे अंदर विस। आलम लिखियो त अल्लाह फरमाए जिब्रील ए जेके काफूर जा थधा चप ॾिना फरमाए इन्हनि सां मुस्तफ़ा जे कदमनि खे चुम। हाय दुआ कर तुंहिंजो मुंहिंजो बेड़ो भाग थिए, असी तुम सरकार जे कदमनि खे चुम। जिब्रील पे न जन्नत की कलियों में देखा, न जन्नत की कलियों में देखा, मज़ा जो मोहम्मद की कलियों में देखा। मुझे बार साहब ते ठाही हिकिड़ी मेराज ते साईं पियो चए जिब्रील पियो चवे त मेराज ते हल महबूब मिठा सैयद सुहणा सिंगार करे तू रब जा कर दीदार मथी मखलूक तुझो दीदार करे। अवां जो क्या बता अध गोठ त नात खाना पर जोड़ न ताण आयो ता जी मर्जी आला खुश करे वे जे घणायो जोड़ तो मजो अची वे। तू रब जा कर दीदार मथी मखलूक तुझो दीदार करे। ओ देखो असल खात जो साईं मां खात मोहा चा मुझो वाह मुझे हबीब। ओ देखो असल खातून जो माँ खात मुहा चाम जो जिब्रील चयो बाअदब भी आका अगिया इंतजार करे। सुभान अल्लाह। बाबू तैयारी फरमायो चाहे प्यार थिया हतीम में नफल पढ़ियो बुराक आयो एतरो त तेज रफ्तारा जिते नजर पई पे उते बुराक विख पियो रखे स्पीड में। पर जॾहिं मदीने जे मीर जा कदम लगा अञा जोश खरोश में पियो हले। कई वाक़या रस्ते में पेश आया। साईं फरमाइनि था मां वेंदे वेंदे हज़रत मूसा खे ॾिठो पंहिंजे मज़ार में ज़िंदा हवा बीठो आहे निमाज़ पढ़ी रहियो आहे। मुझे महबूब जे बुराक जी एतरी तेज रफ्तार उन जे बावजूद
बावजूद मदीने जो मीर पंहिंजे नज़र मुबारक सां हज़रत मूसा खे ॾिसे पियो जो त मदीने जे मीर जी हदीस आहे। साईं फरमाइनि था इन्नल्लाह हर्रम अलल अर्दी अन तअकुल अजसादल अंबियाए व नबियुल्लाह हय्यु युरज़क़ु। फरमाइनि था रब ज़मीन ते हराम करे छॾियो आहे जो नबियनि जे जिस्मनि खे खाए। अल्लाह जो नबी ज़िंदा हूंदो आहे पंहिंजे मज़ार में उनखे रिज़्क़ बि मिलंदो आहे। इन हदीस जी शरह में अल्लामा अली कारी मिरकातुल मफाती में तो लिखे खुदा जा नबीयत ज़िंदा पर खुदा जे नबियन जे फैज़ सां वली सालिह अल्लाह जा कामिल वली जीअं नबियन जे जिस्म खे मिट्टी न खाईंदी आहे ते खुदा जे वलियन जे जिस्मन खे बि मिट्टी खाईंदी कान्हे का। अहले सुन्नत जो अक़ीदो हक़ थव। पासा केर हणे त टमाटन जा पासा हणीस। ओ अल्लामा फखरुद्दीन राज़ी खुदा जे तौहीद जा दलील गद कया। साईं जो 99 गद कयम दलील मक़ूल। मां जो मना हिकड़ो दलील वनी ओले चांद अल्लाह आहे विस बहराड़ी में त हिकड़ो पोड़ो ॾिसां त गॾ ते अटो खयो पियो अचे। मां जो चाचा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम चाचा अल्लाह आहे जी आहे जी मूंखे दलील ॾे जी चाचे देरी न कई गॾ ॿधी जी बि तोखे दलील ॾियां पियो। गॾ ॿधी करे लठ हथ में खणी अची हाणे पीर तोखे दलील ॾियां जी मां अॻियां चाचो पोयां। सो साईं जो जे 99 दलील बि केर न मञे त पछाड़ीअ वारो दलील पादर आहे। चओ सुभान अल्लाह हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। तव्हां जो अक़ीदो क़ुरान आहे तव्हां जो अक़ीदो हदीस आहे ऐं न त बिना के दलील जे असां जो अक़ीदो नबी से ज़िंदा साबित कुरान हदीस मां वली ज़िंदा हज़रत मूसा नमाज़ पियो पढ़े। साईं फरमाइनि था अॻिते बि मस्जिद अक़सा में पहुता 1.25 लाख नबी जमात सोना नबी इमाम हज़रत मूसा पोइते बि हुयो वरी उते बि बीठो आहे। अजीब ॻाल्हि आहे छो त इमामत में त जमात में शामिल थियणो आहे पोइते बि आहे उते बि आहे। असीं चवंदा आहियूं बाबा रसूलुल्लाह असांजे सॾ खे ॿुधी मिठा खान जोखे में पहुची सघे थो जे चए त नथो पहुची सघे उन खां तूं पुछ त हज़रत मूसा पंहिंजे मज़ार में बीठो हो वरी जॾहिं मदीने जा साईं तशरीफ वठी आया उते बि इस्तक़बाल में बीठो आहे जेको मूसा हुज़ूर जे उम्मती बंजण जी तलब में आहे। अगर उन मूसा जो उहो शान आहे जो हिक पलक जे अंदर पंहिंजे मज़ार मां मस्जिद अक़सा में अची सघे थो त जेको सभिनी नबियन जो सरदार आहे उनखे बि आ ताक़त आहे हिक पलक जे अंदर मदीने मां मुंहिंजो महबूब मिठा खान जोखे जे गोठ में अची सघे थो। साईं इमामत फरमाई तकरीर कयो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अरसलनी रहमतल लिल आलमीन काफतल लिन्नास बशीरम व नज़ीरा वजअल उम्मती खैर उम्मतन वजअल उम्मती उम्मतन वसता। तकरीर अञा अध में हली वे हज़रत इब्राहिम पियो साईं असां इनकार कॾहिं कयो आहे असीं त तुंहिंजा ग़ुलाम आहियूं। मथे मेराज ते मुंहिंजा हबीब वञनि पिया। मेराज जी लुग़वी माना आहे चाढ़ी चढ़ण जी चाह चढ़ण जो औज़ार पर ये दुनिया वारी चाढ़ी कान हुई इस्माइल जो सीगो आहे चढ़ण जो औज़ार जे हिन दौर में लिफ्ट हूंदी आहे न लिफ्ट बटन हण त तेरी न अल्लाह ताला मुस्तफ़ा खे उन दौर में अहिड़ी लिफ्ट ॾिनी जो उन लिफ्ट ते साईं मेराज माणे आया खुदा जो दीदार करे मोटी आया 50 नमाज़ुनि जो तोहफ़ो खणी आया। हज़रत मूसा पियो चए साईं क़िबला 50 कोन पढ़ंदा मोटी वञो महिरबानी कयो। साईं ॿिया 5 जो बचूं बाबा पे तकरीर कई बूबकन में हिकिड़े हमारा फ़कीर थी पियो चई साईं बाक़ी साईं हिकिड़ो चक्कर हणिया त 5 ई न हुजनि हा त असांखे तव्हां मोली चयो ई कोन। साईं जो जे 5 न हुजनि हा त पोइ तव्हां जी मस्जिदूं आबाद किथां थियनि
हे मस्जिदुनि में आबादी या रौनक या नमाज जी ते बरकत माशाअल्लाह ता जो गोठ अल्लाह कनो नमाज़ी आ पर अन्या कोशिश कयो जे के नमाज न था पढ़ो से नमाज पढ़ो हाने साईं जो मेराज ता मोटी आया त मानो पुछन पिया काफिर ता मेराज ते वियाऊ हां मस्जिद अक्सा में वियाऊ हां भला असा के बुधायो त मस्जिद अक्सा में दरियूं घणियूं मस्जिद अक्सा में दर घणा हाने मां हिते आयो हां गोठ वन्या त केर चे साईं ता रात मिठे शाम मिठा खान जो के गोठ आयो हां साईं बुधायो जे मस्जिद में तई वियाऊ न में दरियूं घणियूं माजमा नमाज पढ़े मुंह दरियूं तो कोन पे गड़ियूं गाडर घणा तो मां त गाडर कोन पे गड़िया साईं ख्याल चल तो के छो मस्जिद में भला दरियूं घणियूं दर घणा फलानी शे घणी अल्लाह से फरमायो मुझे हबीब घबरा न मस्जिद अक्सा के सामू आणन मुंजो कम काफरन के जवाब ॾियण तुंहिंजो कम साईं जवाब ॾींदा पिया वञनि ला जवाब थिया वठी भॻाचियूं हलो त अबू बकर ॾे हलो अबू बकर केर चवे त रात जे थोरे हिसे में मस्जिद हराम खां अक्सा ताईं उतां आसमान जा सेर करे मोटिया थी सघे थो चईसीं ईअं त कोन थो थी सघे जो इते रख तुंहिंजो नबी पियो चवे चए थो जे मुंहिंजो नबी चए थो मुंहिंजो नबी सचो आहे मुंहिंजो नबी सही आहे मुंहिंजो नबी सरदार आहे अल्लाह ताला जिब्रील खे मोकिलियो जिब्रील इन मुझे हबीब के सच्चो चयो इन जो लक़ब रखूं था सिद्दीक सिद्दीक माना घणो सच्चो को हिकड़ो सादिक हुंदो आ ई सिद्दीक आ जेको महबूब जी गुलामी दींदो उनके मां रब सिद्दीक जो लक़ब थो ॾियां अॼु माण्हू सिद्दीक के घट वध ॻाल्हाए फारूक के घट वध ॻाल्हाए उस्मान गनी के घट वध ॻाल्हाए हैदर करार के घट वध ॻाल्हाए हज़रत अमीर मुआविया के घट वध ॻाल्हाए या उनकी बदबख्ती या मुझे महबूब जो एक एक सहाबी कामिल नेक है सुभान अल्लाह बस हाणे आखिरी गाल मां तव्हां खां पुछां थो तव्हां जे ॻोठ में हिकिड़ो माण्हू पहिरियां ॾाढ़ी कान हुअसि मसलन ओचितो ॾाढ़ी अची वियसि पटको अची वियुसि तव्हां पुछो हा भाऊ दयाल माशाअल्लाह साईं ॾाढ़ी रखी रही छा हाँ से पटको बदलो थी हाँ से खैर ताई की भला या तब्दीली आई जैसे ही मुझे मुर्शिद जी नजर आ अदा चवंदा अदा मुर्शिद में यो कमाल आ जो मुरीद जे कटियल कल्ब ते नजर करे त नेक करे त नबी जी नजर में ही शिया था चवंदे बस 3-4 ॼणा मुसलमान थिया माना हिननि जे मुताबिक़ त नबी जी नजर में एतिरो बि कमाल कोन हो शागिर्द ॻाल्हाए थो शागिर्द में पावर रात समझबो यार को उस्ताद कामिल थस मुरीद में फैज़ ॾिसण में ईंदो चइबो यार को मुर्शिद कामिल थस ख्वाजा मुईनुद्दीन अजमेर वारे 90 लख काफिरन खे कलमो पढ़ायो जेको रसूलुल्लाह जो बच्चो आ ओ 90 लख काफिरन खे कलमो पढ़ाए इतनो तो चवे त नबी जी नजर एली हुई जो 3-4 ॼणा मुसलमान हा बाक़ी ॿिया मुसलमान कोन असी चवंदा त तुंहिंजे नज़र में खोटी आ जन जन जे मथां हुजूर जी नज़र पई चइजो जन जन जे मथां हुजूर जी नज़र पई हिक हिक जन्नती आ हिक हिक के खुदा नवाज़ियो आ हिक हिक ते मेहरबानी आ हिक हिक ते इनायत आ खुदा जो नालो थई छो थो जहन्नम जे बाह के सड करी छो थो दोज़ख में वञी छो थो खुदा जे कहर के सड करी अज पंहिंजी ज़ुबान के मोहम्मद जी यारन जे तारीफ में शुरू कर खुदा जो कसम सुतो त मिठा खान जोखे में पियो हुंदे अखिन के बूटी दे त मदीने जे दरबार जा दीदार ही दीदार हुंदा पोचे दे छोड़ फिक्र दुनिया की असा जो इलाही कोई सॼो तव्हां साईं खां पुछो 100 साल गुज़रिया आहिनि सभु सुन्नी आहिनि अल्हम्दुलिल्लाह असीं सभिनि खे चऊं था त पंहिंजे तारीख़ुनि खे रोकियो असांजा चाहे सियासी माण्हू हुजनि चाहे वॾेरा हुजनि उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त तव्हां सुन्ननि जो साथ ॾियो छो त तव्हांखे वोट घणो सुन्नी था ॾियनि तव्हां सुन्ननि जो साथ ॾियो त इंशाअल्लाह ख़ुदा बेड़ा पार कंदो बाकी तई मौसमी डेरन जो साथ दींदो तो नुकसान असी जमासी छोड़ फिक्र दुनिया की चल मदीने चलते हैं
मुस्तफा गुलामों की किस्मतें बदलते हैं, छोड़ फिक्र दुनिया की। अरे सिर्फ सारी दुनिया में ये कूचे अहमद जिस जगह आखिरी शेरा हाणे तव्हांखे छॾियां थो तो सुभान अल्लाह जो सटको हण जो मत अचे वञे जो जड़बो। जिस जगह मुझ जैसे खोटे सिक्के चलते हैं, छोड़ फिक्र दुनिया की। पंहिंजो अक़ीदो अहले सुन्नत ते रखो। इहो अक़ीदो अल्लाह खे पसंदि आहे, नबी से खे पसंदि आहे। इहो अक़ीदो सहाबनि खे पसंदि आहे, अहल बेतनि खे पसंदि आहे। अल्लाह ताला तव्हांजे ॻोठ खे आबाद करे। अल्लाह साईं हज़रत अल्लामा मौलाना साईं मोहम्मद सादिक खे शिफ़ा कामिला ॾे। अहिड़ा आलम पैदा थियणु मुश्किल आहिनि तमामु। अल्लाह कंदो साईं जो सायो तादेर अहले सुन्नत ते क़ाइमु रहे। संदन ख़ानदान खे अल्लाह ताला वधाए। साईं फ़कीर साईं मौलाना मोहम्मद पुनद साईं, साईं फ़कीर ग़ुलाम सरवर, अल्लाह सभिनि खे ख़ुशि करे। साईं नूर हसन रब करीम जिन जिन जेके जेके जमायती आया आहिनि सभिनि जा बेड़ा पार फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। व मा अलैना इल्लल बलागुल मुबीन।